अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधाज रखने जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां तंगवाणी मां ख़बर शेयर कंदा हलूं। तंगवाणी अलॻि शेरां भयो जे रहवासिन जो अॻूणी यूसी नाज़िम बासर वॾेरे सत्तार भयो ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे वॾेरे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ शौकत अली भयो, मीर अहमद भयो ऐं ज़ुहैब अहमद भयो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ भरिसां ज़मीन आहे जंहिं मथां सत्तार भयो ॾिवारनि जी मदद सां कब्ज़ो करे ईदगाह जोड़ायो आहे जेका ज़मीन असांजी आहे। हुननि चयो त प्लाट ते कब्ज़े समत वॾेरे मथां मुख़्तलिफ़ केस भी दर्ज थियल आहिनि, पर हद जी पुलिस रिश्वत एवज़ हिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। ॻोठाणनि चयो त सत्तार भयो ख़िलाफ़ इलाइक़े जे सियासी अॻुवाणनि वटि बि दाई थियासीं, पर पोइ बि असांजो तदारक न थियो आहे। हू वॾो पाथेदार आहे जेको पाण वॾे कचे जा ॾोहारी घुराए असांखे ख़ामोश कराइण लाइ मौतमार धमकियूं पिए थो। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो त हिन ज़ालिम वॾेरे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो अञा बि वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।